जे रब करीम पंहिंजे फज़ल ऐं करम सां असां आजिज़न खे इहो महीनो नसीब करे त पोइ इन महीने जो क़दुरु कबो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रमजान जो महीनो रोज़न जो महीनो आ, रमजान जो महीनो कुरान जो महीनो आ, रमजान जो महीनो सखावत ऐं फयाज़ी जो महीनो आ, रमजान जो महीनो बाने के मालिक जे करीब करण वारो महीनो आ। मुझा प्यारा दोस्तों, ये वो महीनो आ जो बिन महीनन जा फर्ज हिन महीने जे नफल जे बराबर न था थी सगन। बिन महीनन में हज़ारे रुपया खैरात करी, पर रमजान जे अंदर जेको हिकड़ो रुपयो खैरात करी वो हज़ारे रुपया इन रुपये जो मुल्ल ऐं मट न था बणजी सगन। मदीने वारे साईं जे उम्मत जे जिंदा इंसानन जे ला भी रहमत आ, पर जेके मरी वनी मज़ारुन में प्या, रमजान जो महीनो कब्रुन वारन जे ला भी रहमत आ। लखे गुनाहगारन जी बख्शिश थींदी आ, लखे जिंदा इंसान त बख्शिजी वेंदा आहिनि, पर लखे कब्रूं जेके अज़ाब जो गढ़ो बणियल हूंदियूं आहिनि, उहे कब्रूं बि रमज़ान जे बरकतुनि सां जन्नत जा बाग़ीचा बणिजी वेंदियूं आहिनि। रमजान जो महीनो मर्दन जे ला रहमत आ, औरतुन जे ला रहमत आ, सगीरन जे ला रहमत आ, कबीरन जे ला रहमत आ, अमीरन जे ला रहमत आ, फकीरन जे ला रहमत आ। रमजान जो महीनो आलमन जे ला रहमत आ, जाहिलन जे ला रहमत आ, फकीरन जे ला रहमत आ, पर वाह जो भलाई उन्हनि सां थिए थी जेके रमजान जे महीने में ज़िक्र फिक्र कहींदा कमाईंदा, जेके मालिक जो मिठो नालो वेही पुकारींदा अल्लाह अल्लाह। रमजान जो महीनो निभागन के भी सभागो बनाईंदो आ। जी थका पिया आहियो? रमजान जो महीनो निदोरन के भी सदोरो बनाईंदो आ। रमजान जो महीनो मुझा दोस्तों जेडो रमजान जो चंड ॾिसबो आ, होडो मालिक करीम पंहिंजे पाननि ॾे मुतवज्जह थींदो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इज़ा दखल रमदान, सही बुखारी ऐं मुस्लिम जी हदीस, मुझे आका फरमायो जे रमजान जीअं दाखिल थींदो आ, रमजान कीअं दाखिल थींदो आहे बा? चंड रमजान जो बीठो मना रमजान दाखिल थी वियो। साईं फरमाइनि था इज़ा दखल रमदान फुतिहत अबवाबुल जन्नह व खुल्लिकत अबवाबुन नार व सुलसिलत शयातीन। हेडो रमजान जो चंड पींदो आ, होडो जन्नत जा दरवाजा खुली वेंदा आहिनि ऐं जहन्नम जा दरवाजा बंद थी वेंदा आहिनि ऐं शैतान कैद कया वेंदा आहिनि।
मुझे आका फरमायो, मुझे लजपाल नबी फरमायो, मन साम रमदान ईमान वहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको मानू रमजान जा रोजा थो रखे ईमानदारी सा, रोजा थो रखे पर ईमानदारी सा ऐं सवाब जी नीयत सा, ईमान ऐं एहतिसाब सा, ईमान सा ऐं मालिक करीम के राज़ी करण जी नीयत सा। जेॾी महिल रमजान जा रोजा थो रखे मुझे आका फरमायो उन जी सारी जिंदगी जा गुनाह रब बख्शे छॾींदो आहे। मन काम रमदान ईमान वहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको मानू रमजान जो रातियों जागंदो आ, इबादत कंदो आ, नफिल पढ़ंदो आ, तरावीह पढ़ंदो आ, तहज्जुद पढ़ंदो आ, रमजान जो रातियों जागी भी कंदो आ। मुझे आका फरमायो तो उन्हें जी गुजरियल सारी जिंदगी जा गुनाह रब बख्शे छॾींदो। मन काम वमन काम लैलतुल क़द्री ईमान वहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको लैलतुल क़द्र जी रात जागे थो ईमानदारी सा, अजरो सवाब जी नीयत सा कद्र वारी रात जागे थो, रब ने जी सारी पोई जिंदगी जा गुनाह बख्शे छॾे थो। जिंदगी में छा कयोसीं? हाँ, मां पाण खे ॾिसां, तव्हां पाण खे ॾिसो। हर को पंजे पंजे गिरेबान में जाती पाए त सूंह विञायम सूमरा। मां पाण खे थो ॾिसां, पाण खे थो चवां त सूंह विञायम सूमरा, मुंहिंजो मेरो मुंहुं थियो में वञणो उते पियो में जिते हलणो नाहे ओ सुनरी। गुनाहन में दफ्तर कारा करे वेठुसे, मुंह मेरो करे वेठुसे। जिंदगी मुझी गिफलत में गुजरी वही, जिंदगी गुनाहन में बर्बाद थी वही। हने अगते त मुंह रोशन जी जरूरत आ, अगते त सुन अमलन जी जरूरत आ। पर जे पंहिंजो हाल थो ॾिसां त पंहिंजे हाल खे ॾिसी पिशेमानी वठी थी वञे। सूंह विञायम सूमरा, मुझो केॾे में कमाल, वञा कीअं वतन ते हेड़ो वठी हाल। जेॾी मूं जमाल त सूंह सरतियुनि विच में, उम्र गिफलत में गुजरी वही, निंद्र में गुजरी वही। ओ मुंहिंजा दा बेफरमाननि में उम्र गुजरी वही। पर यार रमजान जो महीनो अचे ई थो पियो, जेॾी महिल रमजान जी रात ढलंदी आहे, जीअं जीअं रात जो पोयों हिस्सो थींदो आहे, तीअं तीअं रब जी रहमत जा वॾ फुड़ा वसकार थी वेंदा आहिनि। रब पंहिंजे सखा जा हथ खोलींदो आहे, फरमाईंदो आहे को घुरण वारो त ॾियास, आहे को मंगतो त झोली भरियास, आहे को मुश्किल वारो त मुश्किल मेटे छॾियास, आहे को दर्द मंदो त दर्द लाए छॾियास, आहे को परेशानियों वारो त परेशानियों लाए छॾियास। ओ बेहद बख्शिश जा कई बाब खुलिया, जेके जाग्या थे तन के डाज मिलिया। ओ तो न तलब कई व्याय नाम हलियादा, तो न तलब कई व्याय नाम हलिया, सुते
मेरे सजन विया दा कलकान पई उठी रात असुर हो पखियुन लाते लई उठी रात असुर वो मुझा प्यार महीना निंडू कई पर रमजान जागी मल्हाए बेकार जाए हिन मिस्कीन फकीर जी सलाह बन जाए जिनमें रात थे उम्मीद जी झोली झले भी जाए मुझा मौला वास्तो थी मदीने वाले मीर जो मेरे सारी गुनाहन में विन्याय में आ रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन में विन्याय में आ रसूल अल्लाह करे सो दो कसे कच जो विहाय में आ रसूल अल्लाह ओ वही जोनी आई पीरी तभी लजकान का पेई ओ वही जोनी आई पीरी तभी लजकान का पेई वारे विख के अञागते वधायु में आया रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन में गवाय में आ रसूल अल्लाह कबूला कबूला हाँ ओ मुझा प्री प्यारा पोटियां जो रोजा रख जाए रात जो तरावी भी पढ़ जाए रब तौफीक दे तो सलातु तस्बीह भी पढ़ जाए तहज्जुद भी पढ़ जाए हाँ दुनिया जा कम घटाए जो दुनिया जो मशगूलियों दुनिया जा जेकी खेट खेटना है उन्हनि खे थोरो कम घटायो ऐं उहो टाइम कढो रब जी इबादत जे हाँ मुझे सोने सरदार फरमायो मदीने वाले साईं फरमायो तो जिनमल रात जो रमजान जी रात आ पानो सुतो पियो आ करवटूं मटाए तो पासा बदलाए तो तेकड़ो मलाइक चे चवंदो थस ओ अल्लाह जा बाना उथी रब जी इबादत कर पो जिनमल उथंदो आ बिस्तर छडींदो आ त बिस्तर में दुआ निकरंदी आ ओ मुंहिंजा मौला जे तुझे बानी पंहिंजे नरम बिस्तर के छडे पंहिंजे आराम के छडे इबादत के इख्तियार कयो आ ए मुंहिंजा मौला तूने के जन्नत जा लिबास जन्नत जूं पोशाकूं अता कजाए जेडी मल मानो वनी कौरे में हथ विझे तो वुजू जे ला पानी खणा तो वो कौरे में आवाज इंदो आ ए मुझा मौला हिन बाने के जन्नत जा अबारीक जन्नत जा वो सोना था फरमाए जाए जेडी मल मानो वुजू जे ला पानी भरींदो आ त पानी दुआ कंदो आ मुझा मौला हिन के कौसर ए तस्नीम जो जन्नत वारो पानी प्यार जाए कौसर ए सलसबील चश्मा जन्नत जा उन्हनि जो पानी प्यार जाए से ए मुझा मौला हिन के मिठे मोहम्मद करीम जे पाक हथन सा कौसर जो प्यालो प्यार जाए जेडी मल मुसले से चे बींदो आ तो उन्हें मुसले मजा उन्हें जमीन मजा आवाज इंदो आ मुझा मौला क़यामत जे दिहाड़े में इनके पुलिस रात सा पैर तिरकण का बचाए जाए सलामती सा उकारे पार पहुंचाए जाए
जेरी मल बानो तहज्जुद जे लाए अल्लाह अकबर चई नमाज में मशगूल थींदो आ त रब जी रहमत बाने दे मुतवज्जे थींदी आ। जेरी मल नमाज पढ़ी तंग कंदो आ दुआ जा हथ खणंदो आ रब फरमाईंदो आ पाना घुर त ॾियाए चओ त ॿुधाए छा खपई घुर त कयाए। हाँ जिनमें नमाज पढ़ी दंग कंदो आ रब फरमाइंदो आ त मलाइको तवा शायद थियो मु पंजे बाने के बख्शे। हाँ सुभान अल्लाह। ओ मुझा प्री प्यारा पुर रमजान जो पहिरियों ॾहो रहमता छा ॿियो ॾहो मग़फ़िरत टियों ॾहो दोज़ख जी बाहि खां छुटकारो आ। मुझा दोस्तो इन रमजान जे महीने में हिकड़ी रब एड़ी रात लिकाए छड़ी आ जो उहा हिकड़ी रात 1000 महीनन का भली आ। रब तो फरमाए त इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल क़द्रि वमा अदराक मा लैलतुल क़द्रि। बेशक असां कुरान के शान वारी कद्र वारी रात में नाज़िल कयोस। तो के केड़ी खबर त कद्र वारी रात छा है। लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर वा कद्र वारी हिकड़ी रात 1000 महीनन खां वधीक भली आ। तनज़्ज़लुल मलाइका इनमें अल्लाह जा मलाइका नाज़िल थींदा आहिनि इन रात में वरूह ऐं रूहुल अमीन जिब्रील अमीन भी नाज़िल थींदो आ। सुभान अल्लाह। तनज़्ज़लुल मलाइका वरूह फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिया हत्ता मतलइल फज्र। ये मलाइका ये रूहुल अमीन अल्लाह जे तरफा हुक्मन तहत नाज़िल थींदा आहिनि ऐं इहा रात पिरह फुटण ताईं सलामती वारी हूंदी आ। ॻाल्हि सम्झो। हाँ पोइ जेकॾहिं पहिरीं खां वठी टीं ताईं को माण्हू तलाश करे त ज़रूर इहा रात मिली वेंदसि। इएं न चइबो त 21 या 25 या 27 मुक़ररु करे अल्लाह ऐं उनजे हबीब न ॾिनी आहे। पूरे महीने रमज़ान में फिरंदी आहे कॾहिं पहिरें में ॾहे में कॾहिं विचें ॾहे में कॾहिं आख़िरी ॾहे में। पर जेको माण्हू ॻोल्हींदो मन जहद वजद जेको कोशिश कंदो जरूर उन सां महिरबानी थींदी। हाँ लोचिन से लहन जेके लोचींदा आहिनि उहे लहंदा आहिनि। हाँ ओ मुझा प्री प्यारा पो रमजान जे पोएं ॾहे जे अंदर एतकाफ वेहण भी मुझे सोने सरदार जी सुन्नत आ। जेको एतकाफ तो वेहे हिकड़े ॾींहं जो एतकाफ रब जे रज़ा जे ख़ातिर हिकड़े ॾींहं जो एतकाफ वेहे त जहन्नम खां रब उन खे 3 खंदकूं परे करे छॾे थो। हिकड़ी खंदक एतरी वॾी आ जे ज़मीन आसमान जे विच में मुफ़ासिलो आ। अब ज़मीन आसमान जे विच में 500 सालनि जो मुफ़ासिलो। एड़ियूं 3 खंदकूं माना 1500 साल दोज़ख जी बाहि खां परे थी वेंदो। हाँ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाया त मुको दुआ घुरो। मदीने वाले साईं फरमाया त रब खां दुआ घुरो त मौला मुखे जन्नत अता कर ऐं जहन्नम जे अज़ाब खां बचा। जन्नत दे ऐं जहन्नम जे अज़ाब खां। ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ताकीद फरमायो आ त रमजान जे महीने में इहा दुआ जरूर घुरो मौला जन्नत अता करे मुखे जहन्नम जे अज़ाब खां। ऐं पढ़े पियो हिकिड़ो चाचो त असांखे जहन्नम को डिॼी कोन्हे को। नबी रोंदा विया वली रोंदा विया चाचे जी दिल गुर्दे के सलाम। चलो मां डिॼाई कोन थो जहन्नम खां।
भरोसा सी खुदा कोई खैर करे पियो। वो मुझा पिरी प्यारा अल्लाह जा बरगुज़ीदा बाना औलिया सुलहा अल्लाह जा मकबूल बाना सारी जिंदगी रोंदा व्या तो मौला जहन्नम जे अजाब खां बचाए जाए। हबीबन करीमन हुक्म दिनो आ तो रमजान जे महीने में दुआ घुरो तो मुझा मौला मुके जहन्नम जे अजाब खां बचा। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। वो मुझा पीरी प्यारा रमजान के महीने में जेको मानू तलाश करे तो रब उन्हें के या कदर वारी रात जरूर नसीब कंदो। रमजान जे पोए दहे में खुसूसन रब्बुल आलमीन पोए दहे में रात के अक्सर करे पोए दहे में लधी वैया। ओ मुझा पीरी प्यारा जेकरे को मानू एतकाफ में वेहे तो इहो बानो जण रब जो मेहमान बणियो आ। हाँ अजकल एकड़ो लफ्ज मशहूर थी वियो आ खास करे सियासतदानन मशहूर कयो धरणो धरणो हणो। अब असां धरणो दाणो रोड ब्लॉक करे धरणो हणी वेठा धरणो हणी वेठा। अब न उथंदासीं जेसी मुतालबा पूरा न कंदा। हाँ बिला तशबीह बिला मिसाल मां तो चवां त इहो जेको माण्हू वेहे थो न मस्जिद में एतकाफ में ॼण खुदा जे दर ते धरणो हणी वेठो आहे। हाँ मुंहिंजा मौला हाणे ॾे न मूंखे। हाँ अरे हेॾे सखी जे दर ते जेको धरणो हणी वेहे त मुतालबा हुनजा क़बूल थींदा कि न कोन थींदा। हाँ मुतालबा आहिनि बि कहिड़ा असांजे मुतालबनि जी हैसियत बि कहिड़ी आहे। को चवंदो मुंहिंजा मौला मूंखे जन्नत ॾे जन्नत असां जे लाइ त वॾी शइ आहे पर रब जे अॻियां कहिड़ी वॾी ॻाल्हि। असां चवंदासीं मौला जहन्नम खां बचा असांजे लाइ जहन्नम वॾी ॻाल्हि आहे पर रब जे अॻियां कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हाँ भला जेकॾहिं तूं खणी चवीं त मौला मूंखे पाकिस्तान जो सदर कर सीट खाली थी आहे मुशर्रफ छॾे वियो आहे खणी तूं घर घुरी सदारत त तुंहिंजे लाइ सदारत वॾी शइ आहे रब जे अॻियां त का ॻाल्हि कोन्हे। हाँ भला जे रब खां घुरी ऐं सच्ची दिलि सां धरणो हणी वेही त रब अहिड़ो ई आहे। रब अहिड़ो ई आहे अल्लाह अहिड़ो ई आहे। हाँ रब जी रहमत में कहिड़ी खोट आहे। वॾे खां वॾी शइ घुरण में आर न कयो त हेॾी वॾी शइ कीअं रब खां घुरां। नंढड़े खां नंढड़ी शइ घुरण में बि ऐब न समझो त ख़सीस शइ आहे इहा रब खां कीअं घुरां। कुने जो लूण खुटी वञे रब खां घुरो रब ॾींदो। हलंदे वाट ते जुतीअ जी कही छिजी पवे चओ रब मुंहिंजी जुती छिजी पई आहे दे रब ॾींदो। वॾे खां वॾी शइ दरकार हुजे रब खां घुरण में आर न कर ऐब न समझ रब करीम आहे। जेकॾहिं ॾिए न त पोइ रब छाजो आहे। न ॾिए त पोइ रब छाजो आहे। हाँ ओ मुंहिंजा पीरी प्यारा बाने जो कम आहे घुरण पर असांखे घुरण ॾांहुं बचे न घुरण ॾांहुं बचे न घुरूं था बुक हिते झलियूं वेठा आहियूं ऐं दिल वरी दिल असांजी जेका आहे सा उहा वरी बज़र को पाण समझे। हाँ बुक हिते झलियूं वेठा आहियूं दिल होॾे गश्त कंदी थी पोइ दुआ बि अहिड़ी क़बूल पवंदी। दिल जे यकीन सां दिल के हाजिर करे पक्की पुख्ती दिल में नियत इहा कर इहो यकीन रख त मां जेकी चवां थो मुंहिंजो रब ॿुधे थो क़बूल करे थो। पोइ ॾिस त रब ॾिए थो या नथो ॾिए। चओ सल्लल्लाहु अलैहि
रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। रमजान जो महीनो खैरात जो महीनो आ, मुझा सोना हबीब मदीने वारा साईं सखी गलायो। पर जेडी मल रमजान जो महीनो इंदो हो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम इए सखावत कंदा हा जे तेज हवा तूफान घुलंदा आहिन, हर शे के उडारे खणी वींदा आहिन। हां तूफान अचे न कख पन पियो जे बी सघंदो, उडारे खणी वेंदुसि न। मदीने वारा साईं भी इए खैरात कंदा हा, जा शे ईंदी खुदा जे रस्ते में खैरात करे छॾींदा। हाँ रब भी सखी, मदीने वारो साईं भी सखी। बेखबर सखी जा उम्मती तू भी सखी थींदे या बखील थींदे? हाँ सखी थींदे या बखील थींदे? सखी थींदे न। हाँ भला ॿियो न त पंहिंजे घर वारनि खे सुठो ताम करे खाराइजे, सुठो ताम जेतिरी रब तौफ़ीक ॾिनी आहे सुठो ताम वठे। भला आम चांवर फारम खाईंदो ई रमज़ान में सुखदासीं। हाँ हूअं जेकॾहिं दाल मानी खाईंदो ई त रमज़ान में कुकुड़ ऐं छेलो। तो दिल सची करे रब छेलो खाराए त रब जे अॻियां देर कोन्हे। चेसी महंगाई थी वई आहे किथों ईंदो? महंगाई बि रब कई आहे, न को मुशरफ न को ज़रदारी, अघई गभ सब रब जे वस हूंदा है। मदीने जा वापारी आया, या रसूल अल्लाह असां जा मदीने जा अघ मथे थी विया आहिनि, तव्हां वापारी आया सही असां के अघ मुकरर करे दियो। पाण फरमाए थी, ओ कम मां कॾहिं बि न कंदुसि, अघ मुंहिंजे रब जे वस में आहिनि। रब अघनि खे चाढ़ींदो बि आहे, लाहींदो बि आहे। मां मोहम्मद करीम कॾहिं बि बाज़ार मदीने जी मंडी जा अघ मुकरर कोन कंदुसि। तू जो खोटो थियो ही अघ तॾहिं चढ़ी विया आहिनि। तू सचो थी रब जो दर वठ त रब हर शइ में सस्ताई आणे ॾींदो। हाँ नियत सची हुजे, अन इंद ज़न्न अब्दी बी, मां रब बाने जे गुमान वटा हूंदो आहियां। जहिड़ो मूं में गुमान रखंदो मां ओहिड़ो रोज़ी ॾींदोसां। जे चवंदो रब खाराईंदो बि दाल त पोइ मिलंदी बि दाल। भला जे चवंदे त रब मूंखे छेलो खाराईंदो, कुकुड़ खाराईंदो त पोइ रब उहो खाराईंदो। जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। ॻाल्हि सम्झो था? पंहिंजे घर वारनि ते कुशादगी सां ख़र्च कर, सुठो ताम वठी पाण बि खा, बच्चन खे बि खाराए ऐं रब जे रस्ते में ख़ैरात बि कर, बि कर। साईं फरमाइन था, जेको के रोज़ेदार के रोज़ो रखाईंदो आ या रोज़ो खोलाईंदो आ, उन्हें के भी रोज़े रखण वारे जेतिरो सवाब मिलंदो आ। साहबन चयो, या रसूल अल्लाह असां मां हर हिक वटि एतिरी पहुच न आहे जो रोज़ा रखायूं, ॿियनि खे रोज़ा खोलायूं। पाण फरमायूं त खजूर जी गड़ी ते या खीर जी लप ते कंहिंखे रोज़ो रखाई या रोज़ो खोलाई, तॾहिं बि तोखे रब ओतिरो ई रोज़ेदार जेतिरो सवाब ॾींदो। हाँ वो मुझा अपनी प्यारा रमजान में घणी खैरात कर, रोज़ेदारन के रोज़ो रखाए खोलाए। पर घणो करे असांजा मोकिलींदा आहिनि मस्जिद ॾे, मस्जिद में वरी मुल्लनि खे ख़ुदा का साञे ॾिए, सुठो ताम हुजरे में छोरे के इशारो कंदा। अक्सर करे रमजान में वरी मानी ते मुल्लनि जी वेड़ भी थींदी है। खुदा जा बाना खुदा का ॾिजो। ये माण्हुनि मानी मोकिली आहे त तव्हां गॾिजी माण्हुनि सां खाओ न। तव्हांखे सुठी शइ वणे थी, ॿियनि माण्हुनि खे सुठी नथी वणे छा?
मुल्ला सुधरे तो मुल्क सुधरी पे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल साईं फरमान था जेका औरत रमजान जा रोजा भी रखे थी ऐ रोजेदारन जे ला सहरी ऐ अफ्तारी जो इंतजाम करे थी बेचारी सवेल उथिया निंड पंजी फिटाए करे चुल्हे तपाई मानी पचाई रोजेदारन जे लाए सहरी जो इंतजाम कई शाम जो पान भी रोजेदारा गर्मी में काढ़े में बेचारी टेपारी दे वक्त में बाह बारे हने बाह ते वेही मानियूं पचाए थी पई रोजेदारन जे अफ्तारी जो इंतजाम करे थी पई मदीने वाले साईं फरमायो तो इहा औरत क़यामत जे ॾियारे में बीबी मरियम ऐं बीबी आसिया सां गॾु जन्नत में हूंदी। मर्दन के हिकड़े रमजान जो सवाब औरतुन के बिन रमजान जो सवाब गाल समझो शरई उज़्र अची विस रमजान जा रोजा जेके रखई ॿियार अची वियसि हाणे वरी शवाल में रोजा रखे थी उहे उज़्र वारा रोजा वराए रखे थी पई त रब्बुल आलमीन जल शानो हिते भी रमजान जो सवाब शवाल में रखे ज़ुल्क़ाद में रखे ज़ुल्हज में रखे तो उन्हन महीनन में भी सागो रमजान वारो सवाब ॾींदुसि। बखील न थे अदी भेण बखील न थे मुड़स दे कावड़ी वेठी आ भेणा रुलिया तुझा हेतरा मेहमान किथों मां खाराया। साईं फरमान था जे औरत मानी पचाए मेहमान के खाराइया क्या मजरियारे में उन्हें मानी जी खैरात जे सदके वा पचाइण वारी भी जन्नत में मालिक घर धणी खर्च करण वारो वो भी जन्नत में पर खणी खाराइण वारो भी जन्नत में। हाँ खाराइण वारो ये कजे रमजान में रखाए जे रोजा मेहमानन के खाराए जेल के संदरो बधी मेहमानन जी खिदमत में बीठो आ रोजेदारन के रोजो रखाए तो रोजो खोलाए तो क्या मजरियारे में इहो भी जन्नत जो हकदार सही बी खैरात तो बी भली पर मानी जो मट बी खैरात ना मानी जेड़ी बीप का भली खैरात थी न थी सकी। हाँ वो बादशाह पे ऐलान कयो तो को खैरात न करे खैरात कंदो तो मां बाहू वठाए छड़ींदो मां शहर मां ने काली दई छड़ींदो मां जालिम बादशाह काफर जाबिर बादशाह ऐलान थी वियो मानुन खैरात ॾियण बंद करे छड़ी मुझा दोस्तों एकड़ो मंगतो आ वेचारो साइला के दर ते अचे सदा हई अबा मां मिस्कीन आया मानी गभो खारायो माई घर दयाणी चयो फकीर ऐलान कोन बुधो दई जा बादशाह ऐलान कयो आ त खैरात न कयो जो खैरात कंदो जो बाहू भी वड पियो शहर का भी धिके बाहर कबुस फकीर चयो अम्मा दुनिया जो बादशाह चवे तो खैरात न कयो पर बादशाह जो बादशाह तो चवे तो खैरात कयो। फकीर चयो अम्मा दुनिया जो बादशाह चवे तो खैरात न कयो पर बादशाह जो बादशाह तो चवे तो खैरात कयो। अम्मा हाणे तुझी मर्जी हिन बादशाह जो चयो मनी या रब जो फरमान मनी माई खुदा जे खौफ वारी हुई जे बी फकीर रब जो नालो खाली न मोटाई जस बमानियूं वनी खणी आई फकीर के ॾिनई खाई दुआ कंदो हलियो वियो बादशाह के वनी चौकीदारन ॿुधायोसीं फलाणी औरत बमानियूं खैरात कयो बादशाह घुरायोस हाँ तो खैरात कई है हाँ कई हुकुम ॾिनई जल्लाद खे त बई बाहू वठीस मुझे शहर मां भी धिके बाहर कढोस जेमल गरीब जूं बई बाहू वठजी वियूं ऐं शहर मां भी बाहर कढियूंस हिकड़ो बचड़ो नंढड़ो हुयुसि वो कुल्हड़े ते विहारी कच्छ ते खणे बाह हुजे त कच्छ ते सहारो ॾेई खणे कुल्हे ते विहारी बचड़े जा हथ वठी पंहिंजे मथे में झलायई घर का
खां निकती नहर जो किनारो ॾेऊं वञे पई हलंदे हलंदे वञे त वञे काॾे घर बि वियो बाहूं बि वढिजी वियूं अल्लाह अकबर मुझा दोस्तो उन लगस पानी जी प्यास लगी आ हाने हथ कोनन जो बुक झले पानी पिए बेचारी ही निमड़ी ये वात सा पानी पियण जे लाए झुकी आ त कुल्ले वारो बचड़ो बुनी दरिया में किरियो उहो भी उडी वियो ओडी मल मथे नेण निमाणा खणी अखड़ियूं निमाणियूं खणी ताहती करे ए मुझा मौला तो फरमायो इन्न रहमतल्लाह करीब मिनल मोहसिनीन रब जी रहमत नेकी करण वारन जे तमाम वेझी हुंदी आ ए मुझा मालिक करीम उहा तुझी रहमत भला किथे आ मुन्याणी मु निमाणी मु बांदड़ी जी कदे मदद कंदे ए मुझा मौला मुझी बाह वठजी वई मुझो बच्चो लुढ़ी वियो घर खां बेघर थी वियसि ए मुझा मौला जे अज मदद न कंदे त भला कदे मदद कंदे बसर जी दाह करण ऐं परियों ब भले घोड़े जा सवार ज़ाहिर थिया डोड़ंदा आया घोड़ा डोड़ाईंदा हिकड़ो जो लथो त घोड़े ता लही पानी में भुल हई तो वो बुडल बच्चो खणी सलामत किनारे ते आयो बियो जो लथो त उन्हें जे वढियल बाहुन के हथ फेराई त बई बाहूं सलामत थी वियो अमा हाने मोटो पंजे घर वापस वञो बादशाह ज़ालिम जो खत्म थी अबा पुट तव्हां केर आयो नबी आयो वली आयो सिद्दीक आयो जिन आयो मलाइक आयो कि या आलम अरवाह रिजालुल गैब आयो केर आयो तव्हां मुझी मदद कई आयो केर चवन था ओ अम्मा असां तुंजू उए ब मानियूं आयूं जेके फकीर के खैरात में ॾिनियूं हुई छा हां वदा पो रमजान में खैरात कजाए गरीबन के रोजा रखाए जाए रोजा खुलाए जाए पंजी कमाई के 11 महीना कमायो थई हाने उन्हें के रमजान में खर्च कर तरब तो के अन्या वधाईंदो जन ज़कात अदा न कया से रमजान में अदा कजो वो मुझा पिरी प्यारा जेकरे खैरात करी तो बेहतरीन मौको रमजान जो महीनो थी रमजान जो महीनो कुरान जो महीनो आ तिलावत जो महीनो आ जरे रमजान जो महीनो थी दो तो जिब्रील सिदरा ता लहींदो मुझे दिल पर मोहम्मद करीम सवे कुरान जो दौर कंदो हुयो जिब्रील कुरान पढ़ंदो मदीने वारो मीर बुधंदो वरी हुजूर पढ़ंदा त जिब्रील बुधंदो हुयो या भी सुन्नत अदा कजो हाँ या भी सुन्नत अदा कजो बजना वेही एकड़ो कुरान पढ़े बियो बुधे वरी बियो पढ़े हो बुधे या भी मदीने वाले साईं जी सुन्नत सुभान अल्लाह वो मुझा प्री प्यारा रमजान जो महीनो कुरान जो महीनो तिलावत जो महीनो आ इन महीने के अंदर अल्लाह जा बाना कम बियूं मशगूलियूं छॾे करे रमजान जे महीने में घणी कुरान जी तिलावत कंदा हुया हज़रत इमाम मालिक साईं जे बारे में अचे तो इमाम मालिक फिके मालिकी जो इमाम जने रमजान जो महीनो ईंदो हो न त बियो जेको दर्स ॾींदो दर्स भी बंद कंदो जेके फतवा नवीसी कंदो उहा भी बंद कंदो मानू फैसलन वारा ईंदा उहे भी बंद कंदो बस जेको भी टाइम हूंदो सब कुरान जे दौर में मशगूल थींदो नची सुभान अल्लाह छा कंदो हां कुरान पढ़ जे रब तौफीक जी त रोज 3 सिपारा कुरान जा पढ़ मना महीने में 3 खत्म गाल समझो भला जे ये न छो करी हरबर मुंह जड़ो टोटरी आही त पो भला घट में घट एकड़ो सिपारो तो रोज पढ़ न महीने में 3 सिपारा पूरा पढ़ंदो हां पढ़ंदो हां अज
अज मां हिकड़ी हदीस ॾिठी आहे मुस्नद अहमद बिन हंबल जी, इएं कोन ॿुधाईंदुसि, इएं कोन ॿुधाईंदुसि, न इहो वाइदो कयो अमल कंदो त पोइ ॿुधाईंदुसि। हा फ़ाइदो तव्हांजो आहे, मुंहिंजो न आहे। हाँ तव्हां अमल कंदो त 10 ॾियण जे करे मूंखे भला से अजुर ॾींदो। ॿुधायां साईं फरमाइनि था त जेको माण्हू सूरत इखलास माना कुल वला 11 भेरा तो पढ़े, रब उन जे लाइ जन्नत जी माड़ी तो ठाहे। सौदो सस्तो आया महांगो आ। 11 भेरा कुल वला आद सूरत पढ़े, रब्बुल आलमीन जल्ल शानू ने जे लाइ जन्नत में माड़ी तो ठाहे। ऐं मुस्नद अहमद बिन हंबल हदीस आंदी आहे, मुहद्दिसन चयो त इहा हदीस सनद जे एतबार खां बिल्कुल सही हदीस आहे, को बि शक ऐं शुबो न आहे। मदीने वारे मीर जे ज़बान मुबारक मां निकतल इहे लफ़्ज़। हां अञा हिकिड़ो ॿियो ॾस बि ॾींदो साईं, अहिड़ो ॾस ॾींदो साईं जो पढ़ी न त तुंहिंजे ऐं जन्नत जे विच में बस हिकिड़ो संधो बाक़ी बचंदो। ही गिराट जो गिराट बि मां थो चवां, जन्नत जे तुंहिंजे विच में बस संधो कोन्हे, बस बस ईअं छाड़की सब्जी। ॿुधायां हाँ साईं था फरमाइनि, मदीने वारे साईं फरमायो त जेको माण्हू हर फर्ज निमाज खां पोइ छा फर्ज निमाज खां पोइ आयतुल कुर्सी पढ़े त इन्ने माण्हू जे ऐं जन्नत जे विच में संधो सिर्फ मौत, हेॾो मरंदो होॾो जन्नत में दाख़िल थिए। हाँ केतिरो फर्क आहे मौत जो, बस एॾो मौत ते भरोसो आहे छा? ईअं था ॻाल्हायो ॼण तव्हांखे अञा 20 साल जेरो रहणो आहे। हाँ जवाब ॾियो न, मौत ते भरोसो आहे कोन्हे न? साईं फरमाइनि था हेॾो मरंदो होॾो जन्नत में दाख़िल थिए। केरु? जेको हर फर्ज निमाज खां पोइ आयतुल कुर्सी पढ़े थो। ऐं साईं फरमाइनि था जेको जुम्मे जे ॾींहुं कहफ सूरत पढ़े, छा कहफ सूरत पढ़े त रब उन जे लाइ हिकिड़ो नूर रोशन थो करे। इन जुम्मे खां ईंदड़ जुम्मे ताईं पूरो हफ़्तो इन ते नूर ख़ुदा जो वसे थो। हाँ ओ मुंहिंजा पिरी प्यारा, जेकॾहिं क़ुरान पढ़ी त रब तुंहिंजे क़ल्ब जूं कटूं लाहींदो, तुझे सीने के रोशन कंदो। अजुर खपई कुरान पढ़, जन्नत खपई कुरान पढ़। ओ मुजादा कर्ज लाहिण चाही कुरान पढ़। मन शगलहुल कुरान आतैतु अफदल मा ओत साइलीन। मदीने वारे साईं फरमायो त जंहिंखे कुरान मशगूल कयो आ, घुरे में नथा, दुआ भी नथो घुरे, कुरान जी तिलावत में वेठो आ, उन्हें के घुरण वारन का वधीक खैरात दींदुसि। रमजान के महीने में कुरान पढ़बो। हाँ रमजान जो महीनो तरबियत जो महीनो आ, पंजे बचड़न जी तरबियत कजाए। रुगे तू नमाजी न हुज, रुगे तू रोजेदार न हुज, पर पंजे बच्चन के भी रोजेदार बनाए जाए। पंजे पुटन के न्याणन के घर धयाणी के सभिनी के कोशिश कजाए तो उहे भी रमजान मल्हाए ॾेखारन। गाल समझो, यहूदी मरी वियो जन्नत में पियो घुमे, यहूदी काफर मरण का पो के ॾिठो त जन्नत में तो घुमे। अरे तू काफर यहूदी तू जन्नत में कीअं? ॻाल्हि इहा आहे त रमजान जो महीनो हो, मुझे छोकरो नंढो सो ने पे मानी खाधी, मुंह छोरे के लपाट हई त छोरा तो खबर ना है तो मुसलमान जो महीनो रमजान जो महीनो पाक आयो आ, तू सरेआम मानी तो खाई। रमजान जे एतराम खातिर पुट के लपाट हयम,
रमज़ान जी ताज़ीम ख़ातिर पुट के लपाट हयम जेॾी महिल मरां पियो रब्बुल आलमीन मूंखे कलमे जी दौलत नसीब कलमो पढ़ी मो आहियां मरण खां पोइ रब मूंखे जन्नत नसीब करे छॾी। अड़े बचड़े के लपाट हणे तो यहूदी मुसलमान थी जन्नत जो हकदार थे पर जे तू पंहिंजे बच्चे के नमाज जो रोजे जो ताकीद तलकीन करी कुरान पढ़ण जी ताकीद तंबीह करी बेखबर तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खुलंदा या कोन खुलंदा पोइ ईअं कंदो हाँ या कोशिश कजो खेरण के भी चेजे नसीहत कजाए भाग भरी तू नमाज पढ़ समझी भला जे सुती पई आ न त हीअं पानी जा छंडड़ा हणी हीअं मुंह ते उथारीस खेरण उथी समझी जे उनखे तू निंड मां उथारी तो त अल्लाह ताला जल शान ॾिसी ख़ुशि थो थी मलाइकन सतनी आसमान जे मलाइकन के गडे फरमायो ॾिसो मुंहिंजो बानो ऐं बानी कीअं हिक ॿिए खे निमाज़ जे लाइ उथारनि था मुंहिंजो बानो ऐं बानी कीअं हिक ॿिए खे निमाज़ जे लाइ उथारनि था हाँ हे महीनो पंहिंजे बच्चन के भी दीनदार बनाइण जी हिम्मत कजाए कोशिश कजाए इहो महीनो हिकिड़ो कोरस आहे कोरस पूरो कई तो इंशाअल्लाह 11 महीना इन जा असर तू महसूस कंदी रमजान सही तरह से मोमिनन वांगुर मल्हाए रब करीम इन जा असरात पूरो साल रब करीम तोखे उन जा बरकतूं ॾेखारींदो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रमजान जो महीनो दुरूद जो महीनो आ मन सल्ला अलैहि मर्रतन वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरा साईं दा फरमाइन त हिकड़ो भेरो मुते सलात पढ़ी रब 10 भेरा तो ते रहमतूं मोकलींदो रब जी रहमत खपे या न खपे हाँ ओ मुजादा जे रमजान में रब तौफीक ॾेई त घणी सलात पढ़ जाए तस्बीह तुझे हथ में हुजे हथ में माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न त माण्हू ॾिसां साईं वाह फलाणो सुभान अल्लाह जे माण्हुनि जे लाइ तस्बीह खयई जे माण्हुनि जे लाइ इबादत कयई त पोइ क़यामत जे ॾिहाड़े में रब फरमाईंदी वञी सवाब माण्हुनि खां वठ जिन खे राज़ी करण जे लाइ इबादत कई हुई वञो अजुर बि उन्हनि खां वठ मूं वटि तुंहिंजे लाइ को बि अजुर नाहे वबालस्त ए ख्वाजा बरतो नमाज के बापेश मर्दम गुजारी दराज ए ख्वाजा या नमाते वबाला जेका माण्हुनि जे ॾेखारण जे लाइ डिघी नमाज तो पढ़ी डिघा सजदा तो करी त माण्हू ॾिसनि माण्हू मूंखे आबिद सॾनि या नमाज तुंहिंजे मथां वबाल थी वेंदी अरे नमाज पढ़ी त नियत इहा कर त मुंहिंजो रब राज़ी थिए सजदो करी त इन जे लाइ त रब राज़ी थिए रोज़ो रखी खैरात करी तस्बीह पढ़ी तिलावत करी नियत इहा हुजे त अल्लाह अल्लाह बज़मी चो सजदा करदम ज़मीन दा बरामद कि मरा खराब कर दी तू बसजदा रियाई वली सगुरो तो चवे रियाकार जिन मन सजदो तो करे
मानन जे देख वेख वारो जमीन ते सजदो थो करे तो जमीन रड़कंदी आ तो ओ रियाकार मुखे पलीत बनाए छड़ी। मानन जे देख वेख वारो सजदो करे तो मरा खराब कर दी तू बसजदे रियाई। हाँ? ओ मुजादा ओ फकीर जेको कुछ करी पंजे रब जे खातिर कर चो अल्लाह। रमजान जो महीनो हमदर्दी जो महीनो आ बे जी हमदर्दी रोजे रखण में हिकमत केड़ी है जी। रोजो रखण बुख बुख काटण अल्लाह ताला के असांजी बुख जी दरकार आहे। मानी खाऊं या न खाऊं रब के केड़ी जरूरत है। बुख काटण में असल में राज बियो आहे। बुख काट त तोखे खबर पए त बुख थींदी छाहे पो तोखे कदुर थींदो उन्हनि बुखारनि जो जेकी वेचारा फाका कटनि था। हींअर बुखा बेरोजगारी आ महंगाई आ तू टे वक्त मानी थो खाई पर उन गरीब जी तोखे यादगिरी भी नहीं जंहिंजे घर में तवण न थी आ। उन मिस्कीन जी तोखे का सुध नहीं जंहिंजे घर में जो चुल्ह गरम न थी आ। जॾहिं तुंहिंजे घर में दाग पचे थो उन जी सुरहान ते पाड़े वारे गरीब जे अखियुनि में गोढ़ा वही था अचनि पर तोखे इहो हया नथो पवे त मां ॿ टे वेला ताम खावां थो पर पंहिंजे पाड़ेसरी गरीब जी संभाल न लधम। हे रमजान जो महीनो मवासात जो महीनो आ मवाखात जो महीनो आ मवालात जो महीनो आ एक बे सां हमदर्दी जो महीनो आ एक बे जी गम गसारी गम ख्वारी जो महीनो आ बे जो हाल भाई बनजण जो महीनो आ। इन महीने में मुझा पिरी प्यारा जाचे दिस तुझे पाड़े में को मिस्कीन आ को गरीब आ को मंगतो आ त बिना घुरण जे हली वनी उन जी मदद कर। अल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। रमजान जो महीनो सलातु तस्बीह जो महीनो आ उहा मुबारक नमाज आ सलातु तस्बीह। हाँ मदीने वाले साईं जो चाचो हजरत सैयदना अब्बास रदी अल्लाह ताला अन्हु व अर्दा पीरी में मुसलमान थे। अर्ज के मुझा महबूब तव्हां जो गुलाम आया पर चाचो भी आया। हाँ रिश्ते में चाचो भी आया। साईं फरमाइन था अम्मु अबी अल अम्मु का सुन अबी चाचो भी पीउ जे आचार हूंदो आहे चाचो पीउ जे मिसल हूंदो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे चाचनि जी वॾी इज़त कंदा हुया। पो सुभान अल्लाह अर्ज कई त सही मां पीरी में मुसलमान थियो आहियां पीरी में मुसलमान थियो आहियां मुंहिंजी जिंदगी सॼी ईअं ई गुज़री वई। सही हाणे मूंखे का अहिड़ी इबादत ॾसियो जेका मां कयां त मुंहिंजी गुज़रियल ज़िंदगी जो बि कफ़ारो थिए अॻिते बि मूंखे अजुर ऐं सवाब भलाई मिले। साईं फरमाइस त चाचा तोखे अहिड़ी निमाज़ थो ॾसियां जे इहा निमाज़ पढ़ी तुंहिंजा अॻियां पोयां सगीरा कबीरा अमदन खतन ॼाणी वाणी लिक छप वारा ज़ाहिर ज़ूर सभु गुनाह रब बख़्शे छॾी। पोइ इहा सलात तस्बीह जी निमाज़ सेखारियूं। ॻाल्हि सम्झो था। हाँ रब तौफ़ीक़ ॾिए त इहा निमाज़ रोज़ानो पढ़ो। रमज़ानुल मुबारक के अंदर रोजानो रात जो रब तौफीक दे तो रात जो पढ़ो भला जे रात जो न पढ़ी सघिया आहियो तो पोइ ॾींहं जो पढ़ो। टे टाइम मकरू है घणा हिकिड़ो फजर जे फर्ज़ पढ़ण खां पोइ फजर जी फर्ज़ सुनत खां पोइ वेंदे सिज उभरी अचे कानू खां निकिरी इन ताईं का बि निमाज़ कोन्हे पढ़णी। ॿियो मंझंदि टाक पौणे 12 बजे खां वठी तक़रीबन 12-20 मिंटनि ताईं 12 लॻी 20 मिंटनि ताईं इहो मंझंदि टाक वारो टाइम। ऐं 3 नंबर ते
टे पारी जी नमाज पढ़ण खां पोइ वेंदे सिज जे टुबी ॾियण ताईं ये टे वक्त जेकी है न से इन में का भी नमाज कोने पढ़नी बाकी बियो रात जा 24 कलाक दो जेडी मल वणे पिया नमाजूं पढ़ो हाँ इन महीने जे अंदर रब तौफीक दे त इशराक जी नमाज पढ़ो इशराक सिज कानो कर निकरी अचे 2 रकातूं या 4 रकातूं इशराक नमाज पढ़ो यो नफल त रब तवा के उम्रे जो सवाब दींदो घणो सवाब हाँ साईं हिया उम्रो वनी 80,000 लगो 80,000 उम्रो भला जे 2 रकातूं नफल पढ़ी ऐं उम्रे जो सवाब घर वेठे मिलई सौदो सस्तो या महांगो थदा थी विया आहियो भला हाँ न न अञा निंड किथे आ ॻाल्हि समझो था बाबा सुबह जो हुई सुम्हणो कोन्हे सुबह जो सिज उभरण का अग में जेको सुम्हे तो त नौम सुबह ते तुमना उर रिज़्क सुबह जी निंड रोज़ी के रोके छॾींदी आहे बीबी साइण सैयदा फातिमा ज़हरा फरमायो त मां सारी रात इबादत कई नफल पढ़िया पो थकजी पियसि फजर जी दाखिल थियो न पढ़ी सुम्ही पियसि ऐं सिज उभरियो कोन हो फजर पढ़ी सुम्ही पियसि त मदीने वारे साईं अचे उथारियो कूमी या बुनैयत ए मुझी न्याणी ए मुझी बचड़ी उथी कूमी फशहदी रिज़्क रब्बके ए मुझी बचड़ी उथी ए न्याणी उथी तुझो रब रोज़ी तक़सीम करे रहियो आहे उथी पंहिंजो हिस्सो हासिल कर खातून अतहर के सैयदतुन निसाइल आलमीन के पंहिंजी बचड़ी के पंहिंजी न्याणी के मदीने वारे साईं सुबह जी निंड खां रोकियो पुट फातिमा उथी हे वक्त निंड जो ना है उथी पंहिंजे रब जी रोज़ी जेका रब तुझो तक़सीम करे तो पंहिंजो हिस्सो हासिल कर समझो था रब तौफीक दे इशराक जी नमाज पढ़ो रब तौफीक दे तहज्जुद जी नमाज पढ़ो अल्लाह सही जल्ल शानु तवा के तौफीक अता फरमाए त इन महीने जे अंदर जितरा घणा नफल पढ़ंदो रब तवा के पंहिंजे कुर्ब में वधीक अता ऐं सखा फरमाईंदो हिन महीने जे अंदर हिन मुबारक महीने जे अंदर मुझे सोने सरदार मदीने वाले ताजदार फरमायो जेको रमजान जे महीने जे अंदर के मुश्किल ज़दे जी हिकड़ी मुश्किल हल करे रब ने जूं 70,000 हाजतूं पूरियूं कंदो रमजान जे महीने में को के हिकड़ो वगो खैरात तो करे रब करीम उन्हें के 70,000 जन्नत जा वगा ता कंदो जेको मानू रमजान जे महीने में के जुत्ती थो खैरात में वठी दे रब क़यामत जे ॾियारे उन्हें के पुलिस रात ता सलामती सां उकारे पार पहुचाईंदो पर जेकॾहिं रमजान जे महीने में तव्हां सां को ओणो हले को गार ॾिए को घटि वधि ॻाल्हाए त तव्हां उनखे जवाब न ॾियो हू चवे तव्हां चुप करे वञो वरी तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए चओ त इन्नी अमरुन साइम मां रोज़ेदार आहियां हू चवेव तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए तव्हां वरंदी न ॾियो हू चवनई तूं मच हू चवनई तूं मच वाता वराए अग अगराई जो करे खता सो खाए पलव में पाई हलियो कीने वारो की न की ॻाल्हि समझो था हाँ रुगे रोज़ो ये न रखो जो बस बुखो रखेव पाण के ज़ाल खां परे थियो बाकी ॿिया सभु कम कंदा वठो हिकिड़ा वरी छा कंदा रोज़ो रखे वरी टीवीअ ते वेठा हूंदे अड़े हे छा थो करे जे रोज़े खे विंदरायां थो न सही रोज़े खे विंदराए टाइम से हाणे वॾो ॾींहुं आहे 12-14 कलाक कीअं निबिरे पोइ टीवी ते वेहंदो 2-3 फिल्मूं ॾिसंदो 3 कलाक जी हिकिड़ी ॻाल्हि सम्झव बाबा जी रोज़ो रखियो आहे न अख जो भी रोज़ो थींदो आहे अख जो रोज़ो इहो आहे जो बुरी नज़र खां अख खे बचाए पेर
इन्हनि जो रोज़ो इहो आहे जो बुरे पासे दे विख खणण खां पंहिंजे पेरनि खे बचाए। ज़बान जो रोज़ो इहो आहे जो पराई गिला न कर, गीबत न कर, कूड़ न ॻाल्हाए, कंहिं ते बोतान न ॿध, चुगलखोरी न कर, इहो तुंहिंजे ज़बान जो रोज़ो आहे। पेट जो रोज़ो इहो आहे जो हलाल खाधे ते रोज़ो रख, हलाल ते रोज़ो इफ्तार कर। साईं फरमाइनि था रुब साइमिन लैस लहू मिन सियामिही इल्लल अतश वल जूए। घणा रोज़ेदार अहिड़ा आहिनि जिन खे रोज़े मंझां बुख ऐं उञ खां सवाइ ॿियो कुझु न मिलंदो आहे। रोज़ो रखियईं पर पोइ इहे कम वरी साॻा कंदो अथे, बुख ऐं उञ मिलंदसि, ॿियो कुझु न। कम मिन काइमिन लैस लहू मिन क़ियामिही इल्ल सहरे। साईं फरमाइनि था घणा रातियुनि जे जागण वारा अहिड़ा आहिनि जिन खे जागण मंझां थक खां सवाइ ॿियो कुझु न मिलंदो आहे। हाँ त हलाल रोज़ी ते रोज़ो रखो, हलाल ते अफ्तार कयो ऐं रोज़ो रखो त देर सां सेरी खाओ। ओ बस सिज यानी पिर फुटण खां थोरो अॻु में ताईं मानी खाओ। अफ्तारी में वरी जल्दी कयो, सिज लही वञे पोइ देर न कयो, इंतज़ार न कयो। हाँ तजीलुल अफ्तार यानी अफ्तारी में तकड़ करणु ऐं ताखीर सुहूर, या मदीने वारे साईं जी सुन्नत। सेहरी देर सां कयो, अफ्तारी जल्दी कयो। ईअं न त पिर फुटी वञे पोइ बि पियो खाई, या अञा सिज लथो ई न आहे अॻे ई खाइण शुरू करी, सिज लही वञे पोइ भली खा, पोइ देर न कर। समझो था? ओ मुझा प्री प्यारा, मुझे सोने सरदार फरमायो, मदीने वाले ताजदार फरमायो त सुबह जो सेहरी जेरी मल खाईंदा आयो त अल्लाह जा मलाइक तव्हां ते रहमतूं वसाईंदा आहिनि। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलल मुतसहिरीन। अल्लाह ताला जल्ल शानहू ऐं उन जा मलाइक उन्हनि माण्हुनि ते रहमत था मोकिलनि जेके सहरी कंदा आहिनि। चो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, मुझे रब पंहिंजे पाक कलाम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, कुतिबा अलैकुमुस्सियाम, तव्हांजे मथां रोज़ा रब लिखी छॾिया आहिनि। रोज़ा तव्हां ते रब फर्ज़ करे छॾिया आहिनि। कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, जे तव्हां खां अॻियुनि उम्मतुनि ते बि रब रोज़ा फर्ज़ कया हुया। मौला छो रोज़ा फर्ज़ कया अथई? रब फरमाया लअल्लकुम तत्तकून, रोज़ो रखो तव्हां पक सां परहेज़गार ऐं मुत्तकी बणिजी वेंदो। रोज़े रखण सां माण्हू मुत्तकी ऐं परहेज़गार बणिजे थो। ॻाल्हि सम्झ में आई? हाँ, पर रोज़ो रखियईं ऐं फितरो न ॾिनई। ॻाल्हि सम्झो? फितरो बि ॾियणो आहे। फितरो नथो ॾिए त इन जो रोज़ो ज़मीन ऐं आसमान जे विच में बिलाली लड़कियो बीठो आहे। समझो था? रोज़ो नथो इन जो क़बूलियत में अचे जेसि ताईं फितरो न ॾींदे। घणा वरी पंहिंजो फितरो ज़ाल खे, ज़ाल जो वरी पाण वठंदा, ऑटोमेटिक सोधे पासे। समझो था? फितरो ॾियण वाजिब आहे मालदार जे मथां, जंहिंखे तौफ़ीक हुजे। बस सेर पक्का, ॿ पक्का सेर माना 2 किलोग्राम उन कणक जा ॾिए या उन्हनि जी रक़म ॾिए। असांजे इमाम अबू हनीफ़े साईं जे मज़हब में उन जी रक़म ॾियण बि जाइज़ आहे। ॿियनि 3 इमामनि वटि उहा जिन्स ॾिबी, या कणक ॾिए या चांवर ॾिए या खजूर ॾिए, खजूर वरी उन खां ॿीणी आहे, या उन्हनि खे जिन्स ॾियणी आहे। पर असां वटि जिन्स ॾिए त बि जाइज़ आहे, पैसा ॾिए त बि जाइज़। पंहिंजे तरफ़ां
सगीर बच्चा पंजा सगीर बार उन्हनि जी तरफा बाना बानियूं हुजनि उन्हनि जी तरफा फितरो ॾिबो बाक़ी जेको जवान बालग औलाद आ घर वारी आ उहे पंहिंजे तरफों पाण ॾींदियूं खेरण जो ॿार तव्हां ते कोन्हे समझो था हाँ बाक़ी जेकॾहिं हिकिड़ो माण्हू घर जो वॾो आहे कमाई सॼी हुनजे हथ में आहे पैसो ॾोकड़ ॿियनि पुटनि जी कमाई बि हुनजे हथ में आहे पोइ उहो जेकॾहिं सभिनी जे तरफ़ां ॾिए थो त जाइज़ आहे ईद खां अॻु में ईद निमाज़ खां अॻु में फितरो कढणु वाजिबु आहे भला जेकॾहिं अॻु में न कढी सघियो आहे त ईद खां पोइ बि कढी सघे थो पर वधीक अजुर ऐं सवाब ईद खां अॻे जो वरी मुंहिंजा दोस्तो जेका ईद जी रात अथव सा वॾी भलायुनि वारी रात हूंदी आहे ईद वारी रात अल्लाह ताला जी ख़ुसूसी रहमत ख़ुसूसी बरकत वसंदी आहे ऐं रमज़ान जी आख़िरी जेका रात हूंदी आहे इहा बि सखा जी अता जी रात हूंदी आहे रमज़ान जी आख़िरी रात पोणो टियों थियो रमज़ान या टियों थियो जेका आख़िरी रात हूंदी आहे न साईं फरमाइनि था त पूरे रमज़ान जे महीने में जेतिरियूं रहमतूं ऐं बरकतूं वसियूं आहिनि ओतिरियूं रहमतूं ओतिरियूं बरकतूं ने हिकिड़ी रात में वसनि थियूं साहबनि चयो या रसूल अल्लाह पोइ इहा रात भला लैलतुल क़द्र त न आहे पाण फरमायो त मज़दूर खे मज़दूरी तॾहिं मिलंदी जॾहिं कमु पूरो कंदो न इहा मज़दूरी जी रात आहे महीनो पूरो रखे रोज़ा दंग कई तरावियूं पढ़ी इबादतूं कई नफिल अदा कई कायम ऐं साइम थी गुज़ारी हाणे इहा उजरत ऐं मज़दूरी जी रात आहे इन रात में रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि ते आम अता ऐं आम सखा कंदो फ़कीरो ए फ़कीरा ए ज़िक्र वारो ए अल्लाह अल्लाह करण वारो ए बातिन जे रस्ते में विख वधाइण वारो इन रात जे अंदर रमज़ान जी आख़िरी रात जे अंदर मुझे मदीने वारे साईं जी दरबार लगंदी आहे मुझे सोने लजपाल नबी जी दरबार लगंदी आहे ऐं विलायतुनि जी तक़सीम थींदी आहे के गौस पिया थियनि के कुतुब पिया थियनि के कलंदर पिया थियनि के औताद पिया थियनि के अबदाल पिया थियनि इहा रात वंड ऐं विरासत जी रात हूंदी आहे हाँ पोइ इहा रात मल्हाइजो झोलड़ी झलजो त रब करीम वटूं ऐं मदीने वारे साईं वटूं ख़ैरात मिले क़बूल आहे क़बूल आहे हाणे इहो रमज़ान जो मुकमिल कोर्स तव्हांखे मूं अर्ज़ु कयो समझो था इहो रमज़ान जो कोर्स तव्हांखे इहा सीडी मिलंदी हिन ई जलसे जी हिन ई महफ़िल में तव्हांजे मथां मां इहा ॻाल्हि ज़रूरी थो करार ॾियां त इहा सीडी वठो पंहिंजे घर में हलायो पंहिंजे बचड़नि खे हलायो पंहिंजे ॻोठ में केबल वारनि खे ॾियो त हलाइनि पंहिंजे सॼे ॻोठ में हली मुस्लमान ॿुधनि ॿियनि खे पैगाम मुहम्मदी पहुचे क़बूल आहे इहा ॻाल्हि हाँ रब करीम जल शानो मुझो चवण तवा असांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए ऐं इंशा अल्लाह ताला रमज़ान में फ़कीर जी हाज़िरी हूंदी मदीने शरीफ में अल्हम्दुलिल्लाह वीज़ा लगी वई आहे सरकार जे दर जे हाज़िरी जी इजाज़त मिली वई आहे मां उते तव्हांजे लाइ दुआ घुरंदुसि तव्हां हिते फ़कीर जे लाइ दुआ घुरजो मुझे ला मुझे बचड़न जे ला मुझे भाइरुनि जे ला मुझे घराने जे ला सारी जमात जे ला मदीने वाले साईं जी सारी उम्मत जे ला तव्हां हिते दुआ घुरजो ही फ़कीर वरी उते सोने जी दर ते तव्हां जे ला दुआ घुर इन जे करे रमज़ान में फ़कीर मौजूद कोन हूंदो ऐं इंशा अल्लाह शव्वाल जी 24 ते वरी कचहरी थींदी समझो था महीने जो वक़फ़ो थी वेंदो पर इंशा अल्लाह वरी ख़ैरात वठी मोटबो समझो था अल्लाह ताला जल्ल शानु शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ॿियो ऐलान थियो तव्हांजे अॻियां किताब सिरातुस सालिहीन किताब अची वियो आहे इहो वठो पढ़ो इन में पूरे रमज़ान जो कोर्स लिखियल अथव किए तवा रमज़ान जो रातियों गुजारींदो किए ॾींहं गुजारींदो इन किताब में लिखियल
अजीब दुआऊं आहिनि इन में जेकी मदीने वारे साईं सेखारियूं दुनिया आख़िरत जे ख़ैर बरकत जूं विर्द वज़ीफ़ा मुश्किलातुनि जा कर्ज़ लाहिण जा परेशानियुनि जा माण्हू वीचारा वॾा परेशानियुनि में मुब्तला आहिनि उन्हनि जे लाइ मूं इहे चूंडे मदीने वारे साईं जूं हदीसूं गॾु कयूं आहिनि महबूब जेकी उम्मत जे लाइ दुआऊं तोहफ़ा सूखड़ियूं ॾिनियूं आहिनि उहे तव्हांजे लाइ गॾु करे इन किताब में लिखियूं आहिनि इंशा अल्लाह पढ़ंदव त तव्हांखे पाणे कल्ह लॻंदी रब करीम जल शानू शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रब करीम शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।